मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मोहतरम साथियों, इस्लामाबाद जी प्रॉपर्टी जेको रियल इस्टेट जो कारोबार हूंदो हुयो, दुकान, फ्लैट, प्लाज़ा, बंगला, ज़मीन, शॉपिंग मॉल एतिरा महांगा कोन हूंदा हुया, पर अफ़गाननि जे अचण खां पोइ उन जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। हींअर तव्हां वेंदो इस्लामाबाद में त तमामु वॾे पैमाने ते तव्हांखे अफ़गानी नज़र ईंदा। अफ़गानी इस्लामाबाद में, कराची में, कोयटा में तमामु वॾे पैमाने ते तव्हांखे नज़र ईंदा। इवन तव्हां इहे असांजा ॿहिराड़ी वारा जेके शहर आहिनि, ॻोठ आहिनि, तालके लेवल, यूनियन काउंसिल लेवल, उते बि तव्हांखे पठाननि अफ़गाननि जा होटल नज़र ईंदा, आबादी नज़र ईंदी। ऐं उन्हनि जो अक्सर करे जेको धंधो आहे उहो मनशात फ़रोशी आहे। ऐं ॿिया सभ जो सभु उहे धंधा जेके प्रॉफिटेबल धंधा आहिनि, मुनाफ़ा बख़्श धंधा आहिनि, जंहिंमें हथियारनि जो विकिरो ऐं ॿियूं उहे शयूं जेकी तरक़ी जी हुननि जे लाइ ज़मानत आहिनि, उन सभिनी कुदनि करतूतनि में उहे अफ़गानी माण्हू मुलविस आहिनि। हुननि वटि अमेरिका जो डॉलर आहे। अमेरिका रूस खे टोड़ण जे लाइ जेकी अफ़गानिस्तान जी मदद कई ऐं करोड़े अरबे डॉलर अफ़गाननि खे मिलिया, हींअर तो ई हू उन्हनि खां अमेरिका पंहिंजे वफ़ादार माण्हुनि मंझां हथ नथो कढे। हींअर बि जेकॾहिं अफ़गानी 1 लख अमेरिकन डॉलर ॾिए थो त हुनखे हिते मिलनि था 2 करोड़ 78 लख रुपया। जॾहिं इहो अंगु थी वञे ऐं डॉलर जो एॾो वॾो रेट हुजे त पोइ पाकिस्तान जे रुपए जी त वैल्यू ई न हूंदी। उन जे करे हुननि वटि परचेजिंग पावर वधीक आहे ऐं परचेजिंग पावर हुजण जे करे वधि में वधि सुठो खाधो हींअर हिते उहे था खाइनि। सॼी दुनिया में उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान, काज़किस्तान, आज़रबाईजान, यूक्रेन ऐं उन सां गॾोगॾु अफ़गानिस्तान, इवन हिते पाकिस्तान में उन्हनि जी वॾी आबादी आहे। ऐं दुनिया में ताक़तवर मुआशी तौर ते इहा क़ौम आहे जेकी ईंदा आहिनि दुकाननि ते त 10-10 किलो गोश्त वठंदा आहिनि, 10-10 किलो मच्छी वठंदा आहिनि, 10 किलो ॾाढ़ूं वठंदा, 10 किलो अंगूर वठंदा, 10 किलो सूफ़ वठंदा, 12-12 डज़न केलनि जा वठंदा। खाईंदा बि सुठो आहिनि ऐं सिहतमंद बि सभिनी खां वधीक आहिनि ऐं चेहरनि ते हुननि जे हिते रत बि घणो आहे। सॼी ट्रांसपोर्ट ते हुननि जो कब्ज़ो आहे। फ़ौज में बि हुननि जी हींअर वॾे पैमाने ते शमूलियत आहे। इन में साफ़ ज़ाहिर थो थिए त अफ़गाननि सां मुंसलिक उहा बाक़ी माण्हू मुआशी तौर ते मज़बूत आहिनि। कंगाल असांजूं, वसीलनि खां महरूम असांजूं, धरती असांजी आहे, उन धरती ते असांजो वसु नथो हले। धरती असांजी आहे, उन वसीलनि जा मालिक असां कोन आहियूं। असांजी ॿोली सॼे हिते मुल्क में किथे बि असांजी ॿोली दफ़्तरी ॿोली कोन्हे का, असांजी ॿोली जी का बि अहमियत कान्हे का। ऐं उहे ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि जेके ॿोलियूं असांजूं हुयूं ई कोन। असां निधणका आहियूं। सिंध जेका पीपल्स पार्टी जे हवाले आहे ऐं 16 साल पीपल्स पार्टी सिंध में हुकूमती करे पई, उन्हनि जो को बि सिंधी क़ौम जी बहितरी जे लाइ उन्हनि वटि का प्लानिंग कान्हे का। धरती जा वसीला कीअं था लुटिजनि, कीअं था फुरिजनि, उन जे लाइ उन्हनि वटि का प्लानिंग कान्हे का। अचो त पाण मुनज़म थियूं ऐं पंहिंजी ज़िंदगी खे हिकु वॾे काज़ लाइ अर्पण जो कमिटमेंट करियूं। पाण मरण खां अॻु में उन बहितर मौत जे हमकिनार थियूं जिते पंहिंजो मौत जॾहिं अचे त असांखे मलाइक बि भलीकार चवनि ऐं क़बर में बि असांखे सलाम कयो वञे ऐं उहो मौत असांखे मिलियो त पोइ असां कामयाबु आहियूं। जेकर उन मौत जे हमकिनार न थियासीं त पोइ असांजो जनमु जेको आहे हिन धरती ते बग़ैर कंहिं मक़सद जे आहे ऐं असां ईअं आयासीं ईअं हलिया वियासीं। मोहतरम साथियो, मुंहिंजो चैनल पसंदि अचे
सब्सक्राइब कजो शेयर कजो ऐं ॿुधिजो। महिरबानी।